अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, मैं जवाद अहमद ऐं तुसां ॾेखो पिया मेरे यूट्यूब चैनल जेडी सिंधी। व्यूवर्स, हिवले मां वेंदा पिया मेले ते। ए देखो साम्हूं मेले वाला ग्राउंड। हिवले पुॼी वियूं मेले जे अंदर। हे मेले दी शान वॾा झूला हिवले बतियां बंदन सवेल तुसां को झूले ऐं जितां लक्की सर्कस वाला शइ ॾिठल आहिनि से हिवले असां ॿाहिरि आ ॼऊं। हितां साइड अचे अथनि घोड़ियां ते तबू लॻल अथई। हिवले असां बाज़ार जे अंदर आ गयूं भाई घुमदियूं बाज़ार यकी। हिवले बाइकां खड़ा आहिनि से पहिरियों बाइक ते से हुण पंध सॼा मेला घुमसूं। हुण असां सभु निकितियूं झूलियां ॿिया ते चढ़णा हूंदा वल रश माण्हू गाॾी कोन्ह खड़ा सघंदा। हुण पार्किंग जोसीं न टेंशन कोन हुसी। हुण इहो वॾा झूला ॿलिया सवेल बंदि हा। हिवले इथों ई टिकेटा घिंदे पियूं झूले जा। हुण इंच चढ़सूं झूले च। हिवले गाॾा आया इथों जेके माण्हू लहंदे पिन इहे हिवले लहसनि। हुण असां साॻिए इंच चढ़सूं गाॾी च। हुण काका अली बंदा पिया गाॾे च ऐं हुण वरी मां पिया बंदा आहियां घोड़े त ॾाढा आहे माना स्पीकरां ते आवाज़। तॾहिं मां चयो तुसां को वॉइस ओवर कर ॿुधावां। हिवले असां गाॾे चढ़ियऊं। हुण बसि जीअं फुल गाॾी थियनि पिछे हलसे झूला। हिवले झूला स्टार्ट थी गया सॼा। हुण हेॾे देखो जेका मथे दा माहौल देखो पूरे मेले दा। तुसां वीवरियां ते करे मां झूले ते चढ़ा। मूंखा सभिनी वीवरां को पूरे माहौल दिखलावां सावण फ़कीर मेले जा। हेॾे देखो केड़ा तेज़ीला हलदा आहे। जल मथे वेंदा आहे ओॾी महिल सही आहे। जंहिं महिल झूला हेठि आंदा आहे ओॾी महिल अहिड़ा पेट च कुतकुताला थींदियूं आहिनि। माना पंहिंजो माण्हू खिल ॾाढी आंदी आहे जंहिं महिल हेठि झूला आंदा आहे। मथे हूंदा आहे पिचे ठहिया जंहिं महिल हेठि आंदा आहे न एॾी खिल आंदी आहे माशाअल्लाह। बसि माण्हू घुमे फिरे ज़िंदगी ख़बर कितने ॾींहं हुए। मैं क्या थोड़ा वॉइस ओवर पहले किता वल मैं क्या थोड़ा को रियल आवाज़ ॿुधावां पूरे मेले दा। हिवले वल मैं क्या वल वॉइस ओवर ते अपडेट ॾियां। हेॾे देखो ये पूरे मेले दा यका ही व्यू है। ये झूला पूरे मेले जो सब नहीं जो वॾा झूला है। रानी बाग च अहिड़े झूले आहिनि पर उहे अंकल नंढे आहिनि इलाही। हुण असां वेंदे पियूं हेठि। हुण वग़ैरह जेका शइ खावणी हुसी हुण खासूं। तुसां सभिनी को इहो ई मशवरो आहे त झूले ते कंहिं ते बि चढ़ो न पहिरियों का शइ न खावाए। तुसां सभिनी को बि इहो मशवरो आहे जेकॾहिं तव्हांखे झूलियां ते चढ़णा आहे पहिरियों झूलियां ते चढ़ पिछे जेका शइ वणे उहा खावाए। कॾहिं बि शइ का बि शइ खा ते झूलिया ते न चढ़ाए तबियत ख़राब थी पवंदी आहे।